जंहिंमें उन जी क़ीमत चंद सिका हूंदी आहे। अॼुकल्ह मुंहिंजी धरती सिंध खे हितां जे हुकुमराननि, जागीरदारनि, मीरनि, रोदारनि, पीरनि इन हालत ते पहुचायो आहे। जनाब आला, हीउ जा असांजी सभा जहिड़ी सिंध गुज़िरियल 76 सालनि खां वफ़ा कान थो पई निभाए। हू जो क़ाइदे अवाम हो, जे मज़बूत वफ़ा घुरियो हो, हू त चई सुबनी ज़ंजीर बेनज़ीर हुई, जेका वफ़ा थी बचाए। ऐं जो असांजा वॾेरा ऐं भोतार पंहिंजी कुर्सियुनि लाइ बेचैन बेक़रार थी वेठा आहिनि। जनाब आला, मूं सोचियो त हिन मुल्क त असांखे असांजी धरतीअ खे नवाज़े छॾियो हूंदो, असांजी धरती त जन्नत में तब्दील थी वई हूंदी। जनाब आला, मूं सोचियो त घरां निकिरी ॾिसां त सिंध कहिड़ी कहिड़ी तरक़ी जूं तारीख़ी मंज़िलूं तय कयूं आहिनि। पर अफ़सोस 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 जो मूं छा ॾिठो, मूं किथे लोड शेडिंग जहिड़ा अज़ाब ॾिठा त किथे मिठे पाणीअ जी खोट ॾिठी, किथे अटो लख, किथे बुख में तड़पंदड़ मासूम ॿार ॾिठा, किथे वॾेरनि मुजेरनि जे बदन ते लखनि जा लिबास ॾिठा त किथे बदन उघाड़ा बेलिबास मासूम ॿार ॾिठा, किथे वॾेरनि जी शादियुनि में बचल ताम ॾिठा त किथे बुख में तड़पंदड़ मासूम धरनि खे मरंदे ॾिठो, किथे गुमथियल क़ौमी कारपोरेट जे वारसनि खे तड़पन मरंदे ॾिठो त किथे वरी सड़ियल कब्रुनि जा कोई लाथियल लाश ॾिठा, किथे बेरोज़गार नौजवान खे ख़ुदकुशी कंदे ॾिठो त किथे वरी धारियनि लाइ ज़ुल्फ़कार आबादे पहिरियां हटऊं जहिड़ा मंसूबा ॾिठा। इहे सभु मंज़र ॾिसी लफ़्ज़ मुख़्तियार तरी अचनि था त हिते पल पल के ई पाप थियनि, हिते पल पल के ई पाप थियनि, हिन पाप नगर जी ॻाल्हि न कयो, हिते पल पल के ई पाप थियनि, हिन पाप नगर जी ॻाल्हि न कयो, हिते सोच मथे तो साह मुझे ऐं लोच संदो तो दम घुटिजे, हिते ॾाढो आहे ॾाढ ॾमर, हिते ॾाढो आहे ॾाढ ॾमर। महिरबानी। Well done, Bahar. Your hard work and dedication have paid off. You have left us all in awe. Keep doing hard work. A sight to behold, a celebration of freedom stories untold through art and dance, the nation's tale. In every step, love and unity prevail. Hope you are having a great day. We have an interesting dance which is cast by Blossom Girls, Jina Kawatan, under the guidance of Miss Sobia Arain.